ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर साकरू खां। मुख्तियारकार मीरपुर साकरो पारां वापारनि खे रेट लिस्ट न जारी करण ते वापारनि दुकानदारनि आम वापे वारी शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया। घाटे टोल अघनि जे इज़ाफ़े खां पोइ पुर तबिको महांगाई जी चकीअ में पीड़िजी रहियो आहे। तालके जे शहरनि बोहारा, बाबड़ा, बिरोसर कॉलोनी, घारो, गुजूलेट, मालकान वाव, कमाल होटल, जाम बैराज, लद्या स्टाफ, गुलाम मुलाय में महांगाई जो जिन काबूअ में न अची सघियो। वापारनि ऐं दुकानदारनि रमज़ान जे भलारे महीने जो एहतराम न कंदे खाधे पीते जे सभिनी शयुनि जहिड़ो फ्रूट, भाॼियुनि, गोश्त, मछी, अटो, खाजरू, तेल, खंडरो ऐं चांवरनि जा अघ चोट चाढ़े छॾिया। जिले में वापारनि ऐं दुकानदारनि जे अहिड़ी हिक हटीअ खां पोइ इंतज़ामिया उगूर निंड पियल आहे। उन सिलसिले में इलाइक़े वासियुनि यंग सोशल नेटवर्क के अगवाननि अब्दुल रज़ाक कलमती, कामरेड बिलावल लाशारी, इल्मदीन रिंदू ऐं ॿियनि साकरो जे सियासी समाजी धुरनि डीसी ठतो खां मुतालबो कंदे घुर कई त तालके साकरे में वाधू अघ वठंदड़ वापारनि ऐं दुकानदारनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी महांगाई ते कंट्रोल कयो वञे। शहर जे वापारनि खे रेट लिस्टियूं लॻाए पाबंद बणायो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे परवेज़ अयाज़ अली गब्बोल।